फरीदाबाद मेन बॉयज़ प्राइमरी स्कूल में पहिरें क्लासरूम जी छित जा चापूड़ किरी पिया। स्कूली ॿारनि में थरथलो मची वियो। सुबुह जे वक़्तु जीअं ई ॿार क्लासरूम में दाख़िल थिया त छित जा वॾा चापूड़ किरी पिया, जंहिं सबबु ॿारनि में बड़धक मची वियो। मौज़ाने तौर ते समूरा शागिर्द महफ़ूज़ रहिया। मेन बॉयज़ प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग वॾे वक़्त खां ज़बून हाल बणियल आहे, पर हिन वक़्त ताईं बिल्डिंग जी मरम्मत जो कमु शुरू न कयो वियो आहे, जंहिं सबबु छितियुनि जा चापूड़ किरणु रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। इन मौक़े ते मेन बॉयज़ प्राइमरी स्कूल जे हेडमास्टर सीनियर उस्ताद अहमद ख़ान चांडियो, उस्ताद ग़ुलाम अली चांडियो, उस्ताद इम्तियाज़ अली चांडियो, समाजी सुधारक मोहम्मद इसाक चांडियो चयो त काछे जा तक़रीबन समूरा स्कूल ज़बून हाल बणियल आहिनि। काछे में महाबोर जी पाणी हेठि आयल बिल्डिंगूं मुकमल तबाह हाल बणियल आहिनि। तामीराती कमु थी नाहे सघियो। स्कूली ॿारड़ा ऐं उस्ताद सख़्त परेशान आहे। हिननि चयो त काछे में तेल गैस कंपनी तरफ़ां ज़बून हाल बिल्डिंगुनि जी तामीर कमु मुकमल कयो वञे। हिननि सिंध जे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह, तालीम जे सूबाई वज़ीर सरदार शाह, तेल गैस कंपनी जे आला इख़्तियारनि खां नोटिस वठी इन मामले खे हल करण जो मुतालबो कयो आहे।